बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मैं आली हसन ख़ास के लिए तव्हां ॾिसी रहिया आहियो सियालाबाद न्यूज़। नाज़रीन, अहम ख़बर सां तव्हांखे आगाह कंदा हलूं त सॼे मुल्क में कोरोना जा 12,500 केस थी विया। सिंध में 287 नवां मरीज़, इस्लामाबाद में 9, बलोचिस्तान में 65, खैबर पख्तूनख्वा में 85 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। हाला भरिसां फ़ौत थियल औरत जी धीअ ऐं गुसल ॾींदड़ औरत खे कोरोना जी तस्दीक। 3 इलाइक़ा सील कया विया। होसड़ी भरिसां ॿुॾी वियल 2 नींगरनि जा लाश 17 कलाकनि बाद हथ आया। न्यू फिलेली वाह में ॿुॾी वियल हरेश ऐं दिलीप जा लाश घर पहुचण ते घर में कोहराम। वारस औरतुनि खे बेहोशी जा दौरा। जेकमाबाद में इमारत जो शीट किरण सबबि मासूम ॿारड़ो फ़ौत। राइफल नाके वारे इलाइक़े में गेबीरिंद जे घर जी 2 माड़ इमारत जो शेड किरी पियो। शेड किरण सबबि घिटीअ में रांदि खेॾंदड़ 6 सालनि जो इब्रार अबड़ो दॿिजी फ़ौत थी वियो। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त जूं ख़बरूं। मज़ीद ख़बरूं ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा या असांजे फेसबुक पेज खे लाइक कंदा। मां आली हसन ख़ास के लिए ॾिसंदा रहो सियालाबाद न्यूज़।